अस्सलाम वालेकुम नाज़रीन। राज न्यूज़ टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आहियो। अफ़सोसनाक ख़बर हीअ आहे त मिसर नंढी जो 43 साला नौजवान अंब जे वण ते काठियूं करण लाइ चढ़ियो त किरी पियो। 43 साला नौजवान असगर शेख वलद मोहम्मद इस्माइल शेख जॾहिं अंब जे वण ते काठियूं करण लाइ चढ़ियो त वण तां किरी पियो। सुबुह जो वण तां किरियल शाम जो जंहिंखे माण्हुनि ॾिठो ऐं माण्हुनि वारसनि खे ॿुधायो। वारसनि अस्पताल त पहुचायो, लेकिन असगर शेख दम धणी हवाले करे छॾियो। असगर शेख मोहम्मद इस्माइल शेख जो पुटु ऐं मिसर नंढी जो रहवासी हो। पोरियत पंहिंजे घर जे लाइ काठियूं खणण लाइ वण ते चढ़ियो वियो। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।